अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त अॼु असां यूनिवर्सिटी कॉलोनी जे बाग में बीठा आहियूं। माशाल्लाह ही असांजो अज़ीज़ुल्लाह लाशारी यूनिवर्सिटी कॉलोनी जो माली निहायत मेहनत कश ऐं ईमानदार, पंहिंजी रोज़ी सां सचो, हिन ॾींहुं उस में गर्मी में जेको आहे सो माशाल्लाह ही कमु पियो करे ऐं वणनि जी जेको आहे सो सेटिंग पियो करे, हिन जी बूटनि जी निहायत ही ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे सो ही कैंची हलाए पियो। ज़बरदस्त माशाल्लाह। साईं अज़ीज़ुल्लाह लाशारी साहब, तव्हां ही जेको आहे सो सॼो बाग सेट कंदो अॼु? अच्छा माशाल्लाह, असांखे ॾाढी ख़ुशी थी साईं। असांजा ही अहिड़ा महिनत कश मुलाज़िम जेके यूनिवर्सिटी में आहिनि, इन्हनि जी महिनत आहे जेको यूनिवर्सिटी हले पई माशाल्लाह। निहायत अज़ीज़ुल्लाह साईं वॾो महिनती जेको आहे सो माली असांजे यूनिवर्सिटी कॉलोनी जो। जीअं असांजो ही सलामत निहायत ही महिनत कश जेको आहे सो मुलाज़िम आहे, जेको आहे सैनिटरी वर्करनि जो जेको आहे सो जमादार आहे, निहायत ही महिनत कश ऐं ईमानदार सचो। जेॾी महिल बि हिनखे पंहिंजी रोज़ी ते मोकिलियो त माशाल्लाह पंहिंजा माण्हू वटि ही निहायत ही ईमानदारी सां ही पंहिंजो ड्यूटी कंदो आहे ऐं यूनिवर्सिटी जी ख़िदमत कंदो आहे। इन्हनि माण्हुनि जे करे ही यूनिवर्सिटी हले पई, असांजे ऑफिसर साहिबान जे करे, असांजे मुलाज़िमनि जे करे यूनिवर्सिटी महिरबानी ज़ाहिद सैयद ज़ाहिद हुसैन शाह ज़ैदी निहायत ही महिनत कश असां यूनिवर्सिटी कॉलोनी जो मुलाज़िम ऐं जेको इलेक्ट्रीशियन निहायत ही महिनत कश मुलाज़िम आहे असांजो माशाल्लाह। अल्लाह साईं हयाती ॾियनि हिनखे माशाल्लाह। हे सभु जेके असां यूनिवर्सिटी कॉलोनी जा जेके बि असांजा मुलाज़िम आहिनि, सभु निहायत ही महिनत कश आहिनि, जंहिंमें प्लम्बर हुजनि, इलेक्ट्रीशियन हुजनि, वाडा हुजनि, अल्लाह अव्हां खे न कीजिए, सैनिटरी वर्कर हुजनि, माली हुजनि, बेलदार हुजनि, जेके बि आहिनि इहे सभु निहायत ही महिनत कश। उनखां पोइ असां साईं चेयरमैन साहब, एडमिनिस्ट्रेटर साहब, इहे सभु निहायत ही महिनत पंहिंजी कॉलोनी खे निहायत ही ख़ूबसूरत ठाहिण में जेको कोशिशुनि में जारी ऐं सारी आहिनि। निहायत माशाल्लाह VIP जेको आहे सो ही कमु करे रहिया आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं असांजी दिलि चयो त तव्हां नाज़रीन सां शेयर कयूं ऐं दुनिया खे ॿुधायूं। इन महिनत कशनि माण्हुनि जे करे ही इदारा हलंदा आहिनि ऐं महिनत कश ऑफिसरनि जे करे, जेके महिनत कश ऑफिसर आहिनि उन्हनि जे करे ही इदारा हलनि पिया। उन्हनि जी बदौलत ही इदारा क़ाइमु ऐं दाइमु आहिनि। इंशाअल्लाह असांजी दुआ आहे त अल्लाह पाक हिन इदारनि खे क़ाइमु ऐं दाइमु रखंदो। ऐं जेके हींअर ही बीमारियूं हलनि पियूं, जेके ही वबाऊं हलनि पियूं, असांजी अल्लाह खां दुआ आहे त इहे बीमारियूं वबाऊं अल्लाह साईं मिठड़े मोहम्मद जे सदके ख़तमु कर, असांखे हिन वबाउनि खां निजात ॾियार मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके। अल्लाह साईं असांजी रोज़ी रिज़्क़ में बरकत अता फरमा, त असांजा ही इदारा क़ाइमु रहनि, त असांजा बच्चा हिननि मां जेको आहे सो हासिलु कनि सबक़ ऐं अल्लाह उन्हनि खे रोज़ी ऐं रिज़्क़ में बरकत ॾिए।